हिकिड़ी हैपोथेटिकल हुन ते ॻाल्हि था करे वठूं मफ़रूज़े ते, त अगरि जीअं अंदाज़ो थिए पियो ऐं जीअं अदालत सगोरी जा रिमार्क्स बि अचनि पिया त भई अक्सरियत वारे खे तव्हां कीअं, अक़लियत वारे खे चीफ मिनिस्टर कीअं कयो आहे, जंहिं वटि वधीक वोट आहिनि उहो ॿाहिरि कीअं वेठो आहे, हिन सभिनी ॻाल्हि जी रोशनी में ऐं आइन में पार्लिमानी जेको बि रिमार्क्स आया पिए उन में लॻे थो त परवेज़ इलाही साहिब खे फ़ाइदो थींदो, त पाण हिन मफ़रूज़े ते ॻाल्हाए वठूं। हाणे मफ़रूज़ो इहो थियो त चीफ मिनिस्टर थी विया, हाणे में छा छा थी सघे थो। हिकिड़ी ॻाल्हि इहा थी सघे थी त साईं अञा झेड़ो नथा ओथ वठण ॾियूं, जीअं गवर्नर जॾहिं PTI जो हो त हुन हमज़ा शहबाज़ खे ओथ न पियो खणायो, हींअर हाणे PTI जो वेठो आहे गवर्नर, न हींअर नवाज़ लीग जो वेठो आहे, सॉरी हींअर नवाज़ लीग जो वेठो आहे, उहो मतिलबु परवेज़ इलाही खे न खणाए हलफ़, वरी ऐवान सदर में शायदि को माण्हू मोकिलिणो पवंदो न या स्पीकर वेंदो, हाणे स्पीकर बि कोन वेंदो क़ौमी असेंबली जो, हाणे शायदि सदर साहिबु पाण वञी हल्फ़ खणाए हुनखे। त हिकिड़ो त हीउ ड्रामो ईअं कंटिन्यू करे सघे थो, पर जीअं मूं तव्हांखे काफ़ी ॾींहंनि खां चवंदोसीं 4-5 ॾींहंनि खां मथे ड्रामो कोन हलंदो, त हाणे ज़ाहिर आहे 1-2 ॾींहं त हेठि मथे त ॻाल्हियूं शुरू थियूं आहिनि, तव्हांखे चयो पियो त ॻाल्हियूं हलनि पियूं, हाणे ॻाल्हियूं मतिलबु ज़ाहिर आहे सिधी रीति कोन पियूं हलनि। अॼु कंहिं सहाफ़ी ॿुधायो पियो त असद उमर बि चयो पियो त भई ठीकु आहे इमरान ख़ान ऐं मथी लीडरशिप नथी मिली सघे, त जेको असद सेकेंड टीयर आहे, ऐं बकौल असद उमर जे त हुनजी कंहिं वफ़ाक़ी वज़ीर सां हिन मामले ते हिकिड़ी गैर रस्मी ॻाल्हियूं बि थियूं आहिनि। ज़ाहिर आहे त जेके न्यूट्रल्स आहिनि या नॉन न्यूट्रल्स आहिनि उहे सभु कोशिशि करे रहिया हूंदा त किथे ॻाल्हियूं हलनि। सो छाकाणि त हाणे जेको मंज़रनामा आहिनि न, त हिकिड़ा माण्हू त ईअं सादगी सां, मतिलबु मूंखे हाणे नालो नथो खणां, सहाफ़ी सीनियर आहिनि लेकिन एॾा हाणे जॾहिं शयूं रुख़ मटिबो आहे त आउं ॾिसंदो आहियां त असांजा इहे जेके तज़िया निगार सहाफ़ी आहिनि इन्हनि जो जेको आहे रुख़ कीअं मटिजे थो। हाणे चवनि था कौन सी बड़ी बात हो जाएगी, पहले भी तो 88 में जो मोहतरमा शहीद जो थी वो वज़ीर आज़म थी और नवाज शरीफ साहब जो थे वो चीफ मिनिस्टर पंजाब थे। एॾो सादड़ा थी वञनि था न, भाई मोहतरमा शहीद वज़ीर आज़म हुई पर सिंध गवर्नमेंट हुन सां गॾु हुई, ऐं हुन महिल मतिलबु पहिरियों दफ़ो बेनज़ीर साहिबा प्राइम मिनिस्टर थी, ऐं उहो बि कीअं सिस्टम हलियो ई कोन, उनमें बि हद थियल हुई त पंजाब जी हदनि में फेडरल हुकूमत लाइ मुश्किल थिए पई ऐं फेडरल हदनि में पंजाब लाइ मुश्किल थिए पई। हाणे त मुर्गो इहो आहे सिंध में को नवाज़ लीग जी हुकूमत न आहे, पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, ठीकु आहे उहो इतिहादी ज़रूरु आहे, पर शहबाज शरीफ़ या नवाज़ लीग जी सियासी हैसियत त ख़तमु थी वेंदी न, ज़ीरो आहे। त उहो CDA जो चेयरमैन चाहे पियो वज़ीर आज़म थियणु, कैपिटल डेवलपमेंट अथॉरिटी जो वज़ीर आज़म थियण सां त हलण लाइ त हर शइ हली वेंदी आहे। ऐं पोइ जेको परवेज़ इलाही राणा सनाउल्ला ते उते जेको आहे उहो वरी को चर्च ऐं हीरोइन कढाईंदो, सो इहो सिस्टम नथो हली सघे। सो हिकु हाणे ॻाल्हि इहा आहे त इहो छा इमरान ख़ान, हाणे जेको नओं सुवालु उभिरे पियो त छा जेके टॉक्स हलनि पियूं उन में इमरान ख़ान खे बि इहो राज़ी करण जी कोशिशि कई वेंदी त भई तव्हांखे नई इलेक्शन जी सफ़ा 2 महीननि में तकड़ कहिड़ी आहे, तव्हां पंजाब हुकूमत हलायो, तव्हां KP हुकूमत हलायो, तव्हां गिलगित बल्तिस्तान हलायो, तव्हां आज़ाद कश्मीर हलायो ऐं अपोज़िशन कंदा रहो, इकॉनमी ते मईशत ते को ठा करे वठो, तव्हां बि हलायो, ही बि हलाइनि पिया, सभु बुरा फ़ैसिला जेके आहिनि वफ़ाक़ी हुकूमत जे खाते में, अच्छा बुरा थू अच्छा अलाए छा जीअं चइबो आहे त इमरान ख़ान खे इहो बि सूट करे सघे थो, त ठीकु आहे अञा भले 2-3 महीना ही बिजली बि महांगी कनि, पेट्रोल बि महांगो कनि, सभु कुझु कनि, टैक्सिस बि हणनि माण्हुनि ते, चाहे सूबाई हुकूमत जी त ज़िम्मेदारी हूंदी ई कोन्हे, ज़ाहिर आहे पेट्रोल बिजली इहे सभु, पर छा इमरान ख़ान मञंदो 1 साल लाइ। सो आउं सम्झां थो जेका बि नेगोसिएशन थिए पई, जेके बि पस पर्दा हींअर PTI ऐं नवाज़ लीग हिन इतिहाद हुकूमत इतिहाद जे विच में जेके ॻाल्हियूं हलनि पियूं, उहो ॻाल्हियूं हलनि पियूं त टाइम फ्रेम हिकिड़ो 2-टे नुक़्ता आऊं सम्झां थो जंहिं ते ॻाल्हियूं हली रहियूं हूंदियूं। हिकिड़ो त साल न 3 महीना इमरान ख़ान चए पियो त किथे 5 या 6 महीननि ते किथे इलेक्शन कराइण जी ॻाल्हि थिए, इलेक्शन कमीशन कीअं चेंज थिए, ऐं हाणे जॾहिं फुल कोर्ट
जी ॻाल्हि चीफ जस्टिस न मञी आहे हुकूमरान इतिहाद जी, त इमरान ख़ान खे बि चई सघिजे थो त भई हाणे तव्हां चीफ इलेक्शन कमिश्नर वारी बि ॻाल्हि थोरो हथु खणो था। ऐं उनजे एवज़ जेको आहे, अच्छा आउं नथो चाहियां एवज़, हिकिड़ो ॿियो नुक़्तो ही डिस्कस थी रहियो हूंदो। टियों नुक़्तो हिन सां गॾोगॾु जेको जुड़ी रहियो हूंदो त भई ही फॉरेन फंडिंग केस जो छा थींदो, इलेक्शन कमीशन छा फ़ैसिलो ॾींदो। इलेक्शन कमीशन जेको बि फ़ैसिलो ॾींदो उन जी रोशनी में वफ़ाक़ी हुकूमत खे कार्रवाई करणी आहे, वफ़ाक़ी हुकूमत शहबाज शरीफ़ जी हूंदी त हू छा कार्रवाई कंदो, इहे के गारंटीज़ खपंदियूं हूंदियूं। नवाज़ शरीफ़ जी वापसी, नवाज़ शरीफ़ जा केस ख़तमु थियणु, जेल में न वञणु, सो इहे 4-5 इशूज़ जेके बेसिकली डिस्कस थी रहिया हूंदा, जंहिंमें जीअं मूं चयो त इलेक्शन जी तारीख़, इलेक्शन कमीशन जी जोड़जक, फॉरेन फंडिंग केस, नवाज़ शरीफ़ जा केस ऐं नवाज़ शरीफ़ जी वापसी। त अगरि ही अहिड़ी के ॻाल्हियूं न आहिनि जिथे को छॾा न थी सघे ऐं को ॻाल्हि ठही न सघे, इन में ही सियासी ॻाल्हियूं आहिनि, इन में को अहिड़ो मुंझारो हरूभरू डेडलॉक थियणु न खपे। पर जे डेडलॉक थिए थो, न ॾिसो अञा डेडलॉक न आहे, अञा त ॻाल्हियूं ई हाणे शुरू थी वञनि, पहिरीं त ॻाल्हियूं ई कोन थींदियूं हुयूं। पर अगरि ॻाल्हियूं थियनि पियूं ऐं ॻाल्हियूं अञा हलनि थियूं त अहिड़ो कहिड़ो मसइलो आहे जेके हल न थी सघनि। पोइ रहिजी वेंदो मसइलो इन ॻाल्हि जो त भई तेसि ताईं जेको बि टाइम तय थिए इलेक्शन जो, 5 महीना थिए थो, 3 महीना थिए थो, 4 महीना थिए थो, तेसि ताईं पंजाब हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत जे दरमियान वर्किंग रिलेशनशिप कीअं हलंदो, इहो इमरान ख़ान लाइ ॾुखियो आहे। त हुनजो चीफ मिनिस्टर जेको आहे, जेको बि ठहंदो, परवेज़ इलाही या केर बि, उहो रोज़ जेको आहे शहबाज शरीफ़ सां कचहरियूं करे ऐं मुलाक़ातूं करे, इहो ॾुखियो थींदो। वर्किंग रिलेशनशिप पंजाब ई हुनजी, लेकिन हू 4-5 महीननि जी ॻाल्हि आहे। पर जंहिं मिसाल ही ॻाल्हियूं नाकाम थियनि थियूं त इमरान ख़ान वटि ही जेको चवनि था त इमरान ख़ान भले इस्तीफ़ा ॾे, पंजाब असेंबली टोड़े या KP असेंबली टोड़े, पोइ असीं बि टोड़े छॾींदासीं, मुंहिंजो न ख़्यालु त इमरान ख़ान टोड़ींदो। इमरान ख़ान लॉन्ग मार्च ॾे वेंदो। ऐं हिन दफ़े अगरि पंजाब हुकूमत बि हुन सां आहे ऐं KP हुकूमत बि हुन सां आहे त रोकींदो केरु हुनखे? ॿिन्ही पासनि खां जॾहिं सरकारी ज़रिया पंजाब हुकूमत जा बि लॉन्ग मार्च खे सपोर्ट करे रहिया हूंदा ऐं KP हुकूमत जा ज़रिया बि सरकारी ज़रिया लॉन्ग मार्च खे सपोर्ट करे रहिया हूंदा त वधि में वधि सिंध तव्हां रोके सघो था। इस्लामाबाद में सिंध पुलिस मोकिलींदा छा? त सो ॻाल्हि इहा आहे। लेकिन आउं सम्झां थो त ॻाल्हि खे एतिरो अॻिते ही मुतहमिल नथा थी सघूं, या आउं तमामु तव्हांखे अॻिते जी ॻाल्हि कयां पियो जंहिंजे लाइ मुंहिंजो दिमाग़ु कमु नथो करे त एतिरो अरसो ही पोइ सिस्टम कीअं हलंदो। 232 233 जो अॼु वरी 2 रुपया जो डॉलर जब पणी वियो आहे, त तव्हां मुतहमिल कीअं थींदो। ऐं सो आई थिंक शयूं जेके आहिनि पंहिंजे हिकिड़े सॼे हिकिड़ी ज़ाहिरी तरह त डेडलॉक नज़र आयो पिए, पर सुप्रीम कोर्ट हिकिड़ो हिकिड़ो गिरह जेको आहे उहो खोले छॾींदी ऐं परवेज़ इलाही खे ठाहे छॾींदी चीफ मिनिस्टर अगरि, ऐं ॿियो ॻाल्हियूं शुरू थी वयूं आहिनि त मुंहिंजे ख़्याल आहे त पोइ शयूं कंहिं न कंहिं सोल्यूशन ॾे वेंदियूं। ऐं सोल्यूशन अगरि सिविलियन सोल्यूशन आहे मसइले जो, अगरि हिन जे पोयां को फॉर्मूलो या मैथड न आहे, को ॿी का कॉन्स्पिरसी न आहे, त पोइ इलेक्शन खां सवाइ ॿी का वाट कोन्हे।